इज्जत सां मां तोखे समझाया थो, मूसा खे झले छॾ, इने कम में टंग न आणाए, छो जो लीमो मिठो बाहे त खटो बाहे, मता पो मयार जी जे बचुल खे कैद कयो आ ऐं मूं वारी साली खे कैद कयो आ, उहो नवाब खान आहे, नवाब खान। मां त चिट्टो चई थो ॿुधायां ऐं तोखे इहा ख़बर आहे न त जे मूसा न मुड़ियो न त मारियो वेंदो। लीमे जी ॻाल्हि कन खोले ॿुध, मता पोइ चवी कीअं माना? लीमा, मूं मूसा खे समझायो, पर मूसा चवे पियो त नवाब खान खां पहिरियां मां लीमे खे पूरो कंदुसि। मूंखे छो पूरो कंदो? मां इनखे मूं कैद कयो आहे छा जो मूं ते बिगड़ियो थो अचे घड़ी घड़ी? हा, तो नाहे कैद कयो त ॿियो वरी कंहिं कयो आहे? कीअं माना? अरे यो नवाब खान जो कम आहे, नवाब खान जो चए मैंने बोड़ो ही ॿुधी कोंदो छा सालू? नवाब खान खे इहा सलाह तो ॾिनी आहे लीमा? तो नवाब खान कदम मुझी सलाह ते हलण लॻो आहे, ख़्वाब थो लही छा? मूंखे ख़बर आहे तूं नवाब खान जो ख़ासि चमचो आहीं ऐं नवाब खान तुंहिंजी सलाहुनि ते हलंदो आहे। वॾो को निभागो आहीं सालू, तूं पाण त मरंदे पर मूसा जो बि सिर खणाईंदे। मूसा जो सिर वञे त भली वञे, पर उन खां पहिरियां मूसा तुंहिंजो सिर खणंदो। ॾिसजां, मां तव्हांजे इन मसइले में अचां ई कोन थो। बचुल ॼाणे, सालू तूं ॼाण, मूसा ॼाणे, नवाब खान ॼाणे, जॾहिं मरंदो त मां कुल पाणींदुसि। ॿुधी, कुल त हाणी तुंहिंजी क़बर ते मां पढ़ंदुसि लीमा। तव्हां ॿार हलो, मूंखे मूसा सां अकेले में ॻाल्हाइणो आहे। जी बाबा साईं। मूसा वे त थधे दिमाग़ सां ई सुकून सां ॻाल्हियूं कयूं। ईअं बीठा रहियासीं न त असां ॿिन्ही जो दिमाग़ गरम रहंदो ऐं ॻाल्हियूं निबिरी कोन सघंदियूं। मूसा, दुश्मनी घणी थी चुकी, हाणे असांखे हिकु थियणु घुरिजे। इन करे चवां थो त वे ऐं थधे दिमाग़ सां ॻाल्हियूं कयूं। वे